ये जेका असांजी अहम गॾिजाणी आहे, हे जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा दुकान आहिनि, जेको असांजो प्रोसीजर हाई कोर्ट में भी आहे, सुप्रीम कोर्ट में भी पहुता आहियूं, उते भी असांजो सिलसिलो जेको आहे दाख़िल थी वियो आहे। इंशाअल्लाह ॿिनि चइनि ॾींहंनि में जेको आहे उहे बि नोटिस निकिरी वेंदा। हे जेको नोटिस असांजे भिति ते हणी विया, दरवाज़नि ते हणी विया, उनजे असां कंटेन में जेको हाई कोर्ट वियासीं, हाई कोर्ट असांखे जेको आहे न उनजे एज ते ॾिनो आहे, तारीख़ रखी अथई 11। उहो असांखे फाइल न लहण जे सबबु जेको आहे थोरो लेट थी वियो आहे, उहो लेटर न मिली सघियो आहे। उहो लेटर बि इंशाअल्लाह ताला जेको आहे जीअं ईंदो कंप्यूटर ते ईंदो त जेको आहे न उहो बि लेटर बि अची वेंदो। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त दुकानदार कंजारे जा जेके 11 दुकानदारनि खे निशानो बनायो थो वञे, उन 11 दुकानदारनि जे पोयां ख़ानदान घणो हूंदो, उन्हनि जे जेको डीसी साहब एसडीएम साहब या डीसी साहब जेको नोटिस कढियो आहे त सुभाणे असांजे दुकान ठाहींदासीं, तव्हां जेको आहे न हाई कोर्ट जे हुकुम जो जेको आहे न उबतड़ फ़ैसिलो पैदा कयो। हाई कोर्ट जो हुकुम आहे त तव्हां हुनखे पंहिंजा पोयां दुकान ॾेई उन्हनि खां बाद में जेको आहे न तव्हां हिते पंहिंजा पार्किंग ठाहींदव। इहा शइ त तव्हां कयो कोन था, ऐं इहा तव्हां असांखे जेको आहे नोटिस ॾिनो आहे त दुकान 3 ॾींहंनि में ख़ाली कयो। कारोबार वारा दुकान 3 ॾींहंनि में ख़ाली कोन थींदा आहिनि। लखनि रुपयनि जो हिकु दुकान में सामान आहे। हिकु असां दवा जो जेको आहे न सुई बि कोन कढंदासीं दुकाननि मां। इंशाअल्लाह ताला जेको आहे न हे जेको बि अमल करे रहिया आहिनि या गैर कानून करे रहिया आहिनि, इहा कानून जी भञकड़ी करे रहिया आहिनि। असां बि कानून खे जेको आहे न फॉलो कयूं था। सुप्रीम कोर्ट ताईं हाई कोर्ट जो ऑर्डर बि जेको अची वियो आहे, 11 तारीख़ मिली आहे। मां तक़रीबन कंजारे वासियुनि खे अपील कंदुसि त पूरो ज़िलो, असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पूरो ज़िलो आख़िर 11 दुकानदारनि जे पोयां छो पइजी वियो आहे। हिननि जो सबबु छा आहे? छा का इमरजेंसी जेकी लागू थी वई आहे छा, जो असांजो दुकानदारनि जो रोज़गार जेको आहे रातो राति ॾींहों ॾींहुं ऐं पट करणु चाहिनि था, इहो किथां जो इंसाफ़ आहे? असां दुकानदार पाण में अर्ज़ु था कयूं त इंशाअल्लाह ताला हीअ शइ असांजी आहे, 50-60 साल खां वठी असांजी आहे, असांजी रहंदी। ऐं असां हिते हक हलाल जी रोज़ी कयूं था। असां डिस्ट्रिक्ट काउंसिलनि जा डिफाल्टर कोन आहियूं, 50 साल खां वठी किराएदार आहियूं, किरायो ॾींदा रहिया अचूं। डिस्ट्रिक्ट काउंसिल वारा जेको पोयां जेको मार्केट ठाहियो आहे, उहो मार्केट न आहे, उहे भांडा आहिनि। उहा जेका रिपोर्ट आई असांजे सिविल जज साहब जी, उहा एकतरफ़ी आई। उन में जेको आहे न फ़ैसिलो आयो त तव्हां पोयां दुकान ॾींदव, अॻियां जेको आहे न तव्हां ख़ाली कंदव। असांखे पोयां दुकान मिलिया ई कोन, त अॻे ई तव्हां नोटिस हणी जेको आहे न असांखे हिरासा था कयो। असांजा ॿार बच्चा जेको आहे ख़ौफ़ज़दा आहिनि। कंहिंखे बि कुझु थियो उनजो ज़िम्मेवार जेको आहे न ज़िले इंतिज़ामिया हूंदी, जेका असांखे जेको आहे परेशान करे रही आहे। ॾींहं राति जेको आहे न सिलसिलो इहो कॾहिं कहिड़ो थो मैसेज अचे, कॾहिं कहिड़ो थो मैसेज अचे। इंशाअल्लाह ताला जेको आहे न असां हक़ ते आहियूं, हक़ जी फतह थींदी आहे। ऐं हे जेके दुकानदार जेको आहे न असांजा ख़ौफ़ज़दा आहिनि, इहे ख़ौफ़ज़दा जेको आहे न ज़िले इंतिज़ामिया कया आहिनि, या नामुनासिब ॻाल्हि आहे जेको आहे जेका असांखे जेको आहे हिरासा कया था वञनि। इंशाअल्लाह ताला इहे सभु शयूं जेको आहे असांजे कोर्ट में आहिनि। कोर्ट खां असांखे इंसाफ़ मिलंदो। अल्लाह में उमेद आहे, कोर्ट में उमेद आहे, असांखे इंसाफ़ मिलंदो। हिकिड़ो फ़ैसिलो जे गॾियल अची वियो आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे का, उन गॾियल फ़ैसिले खे बि असां फॉलो करण लाइ तयारु आहियूं। पर ज़िले इंतिज़ामिया अफ़सोस जी ॻाल्हि आहे त छा आहे, केरु आहे, केरु थो जेको आहे इन शइ खे जेको आहे हैंडल करे, जेको राति ॾींहुं वठ सट लॻी वई आहे। जेको आहे न असांजा ॿार बच्चा परेशान जेको आहे हिन में असांजे 50 साल खां रोज़ी आहे। इन रोज़ीअ खां सवाइ असांजो ॿियो छा आहे? तव्हां वञी ॾाढ कयो, ॾाढनि सां असां त ग़रीब आहियूं, ग़रीबनि सां कहिड़ो ॾाढ थींदो आहे? दुकानदार बेसिकली शरीफ़ माण्हू हूंदो आहे। इहो ॾाढ जेको आहे न डीसी साहब ठहे नथो, एसडीएम साहब कंजारे साहब ठहे नथो। जेके बि हिते वस वारा आहियो, जेको बि तव्हां असांजे मथां जबर कंदव, इहो नाइंसाफ़ी में शुमार थींदो, या नाइंसाफ़ी सज़ा न कयो। असांखे तव्हां जेको आहे प्रोसीजर जेको आहे हाई कोर्ट जो, पोयां दुकान तव्हां अलाइट करे ॾियो, उन खां पोइ बाद में असांखे टाइम ॾियो, असां उन्हनि दुकान खे ठाहिरायूं, फिटिंग कयूं, पोइ हिते शिफ्ट थियूं। उन खां बाद में जेको असां कानून खे फॉलो कंदासीं। ऐं असांजो हक़ आहे, असां सुप्रीम कोर्ट ताईं बि विया आहियूं, हाई कोर्ट में विया आहियूं, 11 तारीख़ उहा रखियल आहे। तव्हां अॻे जेको आहे जेको बि कंदव उहा ज़िले इंतिज़ामिया हुनजी ज़िम्मेवार हूंदी। असांजे नुक़सान जो ज़िले इंतिज़ामिया ज़िम्मेवार हूंदी। असांजे जानी
ऐं जानी ऐं मालीअ जो बि जेको आहे न ज़िले इंतिज़ामिया बि जेको आहे ज़िम्मेवार हुजे। असां तव्हां खां इहे क्रेन सां भली हींअर ई काई अचे तव्हां दुकान ठाहियो, तव्हां खां ख़ौफ़ज़दा न आहियूं। रोज़ी मुंहिंजे मालिक जे हथ में आहे, रोज़ी उहो ॾींदो आहे। असांजो हक़ु आहे 50 साल जेको आहे न, 50 साल खां वठी तव्हांजा असां डिफाल्टर न आहियूं, 50 साल खां वठी तव्हांजा किराएदार आहियूं। तव्हां भांडा ठाहे उन्हनि खे विकिणणु चाहियो था। असांखे विकिणण जेको आहे न पंहिंजे लख कमाइण जे लाइ, किरोड़ कमाइण जे लाइ तव्हां असांखे बेरोज़गार था कयो। इहो किथां जो इंसाफ़ आहे? असांजे सभु दुकानदार वठी असां सां नाइंसाफ़ी थी त इंशाअल्लाह ताला सुप्रीम कोर्ट जे अॻियां बि जेको आहे वञी असां अपीलूं दाऊं करे वञी धरना हणंदासीं। उते जेको आहे एहतजाज कंदासीं त असां सां नाइंसाफ़ी थी रही आहे। हाई कोर्ट जे ॿाहिरां बि जेको आहे असां एहतजाज कंदासीं, प्रेसूं कंदासीं त असां सां नाइंसाफ़ी थी आहे। आख़िर छो इहो छो थी रहियो आहे? मुंहिंजा हे दुकानदार, मां इस्लामाबाद खां हाणे पहुतो आहियां, मुंहिंजा दुकानदार परेशान, सॼो शहर परेशान। छा ईअं बि कॾहिं तारीख़ में थियो आहे त 50 साल के वेठण वारे खे तव्हां 3 ॾींहंनि में जेको आहे न हिकिड़े नोटिस जे ज़रिए जेको आहे न, हिकिड़ो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो ऑफिसर आहे, हुनजे नोटिस जे ज़रिए तव्हां जेको आहे न असांजा दुकान ख़ाली करायो, दुकाननि खे बुलडोज़र हलायो। ईअं न थींदो। असां कॾहिं बि कानून हथ में न खणंदासीं, पर जे असांखे मजबूर कयो वियो त असां कानून हथ में खणण जे लाइ मजबूर कयो वियो त असां उनजो बि दिफ़ा कंदासीं। ऐं हरगिज़ जेको आहे न कंहिं बि सूरत में असां पंहिंजा दुकान तेसीं ताईं ड्राइव न ॾींदासीं जेसीं ताईं असांखे